मोहतरम साथियों, तव्हां सां मुखातिब आहियां एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो पंहिंजे मज़लूमनि जी आवाज़ यूट्यूब चैनल में। साथियों, सिंध जी सींद खे मेरी ऐं मुरझाइण लाइ वॾियूं साज़िशूं थी रहियूं आहिनि। सिंध जी सींद उन ॾींहुं मेरी थी हुई जॾहिं सिंध जा सपूत मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हितों जे साम्राज ऐं हितों जे लुटेरनि जे हथां शहीद थींदा रहिया आहिनि। जॾहिं प्रोफेसर अजमल सावंत मेरान यूनिवर्सिटी यामशोरे खां 2006 में ग्रेजुएशन कई ऐं पाण आला तालीम जे लाइ फ्रांस वियो, जिते मास्टर्स हुन पेरिस मंझां 2011 में ऐं PhD कंप्यूटर साइंस में 2016 में कई। पाण जॾहिं उते पहुतो, तालीम हासिल करण खां पोइ हुनखे अहसासु थियो त हुनजो इल्मु, ज़हानत, फ़हम, अक़ुल, विज़डम हिन क़ौम जी अमानत आहे, त हुनजो ज़मीर हुनखे झंझोड़ लॻो त तूं पंहिंजे धरती ते वञी उन अबोज क़ौम जी ख़िदमत कर जंहिं क़ौम जो तूं फ़र्ज़ु आहीं। हुन उहो फ़ैसिलो कयो, हालांकि हुनखे ओतिरी हुते पघार पई मिली, तमामु वॾे मिक़दार में वॾी पघार हुई, पर हुन इहो फ़ैसिलो कयो त पंहिंजे धरती ते वञिणो आहे ऐं पाण आयो हिते IBA यूनिवर्सिटी सखर में डिप्टी डायरेक्टर जी हैसियत में पंहिंजा फ़राइज़ सरंजाम ॾियणु लॻो। मोहतरम साथियों, 6 अप्रैल 2023 ते हुनजे जी कार मथां अंधाधुंध फायरिंग थी, जंहिंमें हू मौक़े ते शहीद थियो। सुंदराणी ऐं सावंत कबीले जे दरमियान इहो क़बाइली जहिड़ो हलंदड़ हुयो। जॾहिं 4 जुलाई 2024 ते खानगढ़ में अली गौर ख़ान महर सरदार वटि सुंदराणी ऐं सावंत कबीले जे दरमियान जिरगो थियो। उन जिरगे में इहो साबित थियो त सुंदराणनि जे मथां 13 क़त्ल सावंत कबीले जा साबित थियनि था, जंहिंमें हिकु क़त्ल उन बाशऊर इल्म, अकुल ऐं क़ौम जी तक़दीर तब्दील करण वारे अजमल सावंत जो हुयो, ऐं सावंतनि जे मथां 11 क़त्ल साबित थिया, जंहिंमें हिकु क़त्ल सरदार आबिद ख़ान सुंदराणी जे सोट वकील नूर इलाही सुंदराणी जो साबित थियो। साथियों, हिकु इंसान जेको इल्मु थो पिराए, हुन जा के ख्वाब था अचनि क़ौम जी तक़दीर खे तब्दील करण जा, क़ौम जे मुस्तक़बिल खे हसीन बनाइण जे लाइ, जेको कंप्यूटर साइंस में PhD थो करे, इहा आला तालीम आहे। हिन आला तालीम हासिल करण जो जा हुन ख्वाब ॾिठा। पेरिस जहिड़े ख़ुशबून जे फिज़ाउनि मंझि रहंदे बि हुनखे राहत न मिली ऐं हिते अचे कश्मीर कंदकोट जहिड़े गरम इलाइक़े खे तरजीह ॾिनई त वञा पंहिंजे मारूड़नि जी ख़िदमत कयां। उनजी ज़िंदगी ईअं जो ॾींहों तां ईअं उजाए छॾियो। वरी जॾहिं फ़ैसिलो थो थिए त उहो माण्हू जेको 6 महीननि में 1 करोड़ कमाईंदो हुयो, उनजे सिर जी क़ीमत 1 करोड़ थी लॻाई वञे। उन वक़्तु आसमान बिरनो हूंदो। उन वक़्तु दुनिया जा सभई निज़ाम, दुनिया जा सभई नज़रिया
उते सुकरात खे बि अखियुनि में ॻोढ़ आया हूंदा, त अफलातून खे बि ॻोढ़ आया हूंदा, त कार्ल मार्क्स जे फ़िक्र खे बि ग़म रसियो हूंदो, त उते यासिर अरफात खे तकलीफ़ थी हूंदी, उते अनवर सादात खे तकलीफ़ थी हूंदी, उते शाह फैसल खे तकलीफ़ थी हूंदी, उते शेख मुजीब रहमान खे तकलीफ़ थी हूंदी, उते ख़ान अब्दुल गफ़ार ख़ान खे तकलीफ़ थी हूंदी, उते साईं GM ज़ैद खे तकलीफ़ थी हूंदी, उते साईं मोहतरम ज़ुल्फ़कार अली भुट्टे ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जे रूहनि खे बि तकलीफ़ थी हूंदी। त सिंध जो ॾाहो क़ौम जो दर्द रखंदड़ इनक़िलाबी सोच जो मालिक प्रोफेसर अजमल सावंत सरदारी जिरगे जे कीअं मोह चढ़ी वियो ऐं सरकारी सरपरस्ती अली गौर ख़ान मार खे ऐं ॿिया उते जेके माण्हू पहुता उन्हनि खे इहो फ़ैसिलो कंदे, मशीर थींदे, राय ॾींदे, फ़ैसिलो लिखंदे हथ उन्हनि जा जुम्बश में कोन आया त अजमल सावंत जे ज़िंदगी जी क़ीमत 1 करोड़ था कयूं। ज़िंदगी खे कुल नफ़्सुन ज़ाइक़तुल मौत, कुल शयुन फ़ान, सभु मरंदा, हर माण्हू खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे। पर मोहतरम साथियो, घटि में घटि इहो त तव्हां कयो आहे त उन जे ॿारनि खे तव्हां सरकारी स्कॉलरशिप ते अहिड़ी तालीम ॾियारियो आहे जहिड़ी प्रोफेसर अजमल सावंत जी हुई। फ्रांस मंझां उनखे PhD करायो आहे ॿारनि खे। 1 करोड़ जी का क़ीमत आहे। वॾेरा तूं लेक्सस गाॾी ते तो चढ़ी जंहिंजी 12 करोड़ क़ीमत आहे, तुंहिंजे टीन जी, तुंहिंजे लोह जी, टायरनि जी क़ीमत 12 करोड़ ऐं प्रोफेसर अजमल सावंत जो दिमाग़, ज़हन, तदब्बुर, अकुल, हुन जी क़ीमत का 1 करोड़ आहे, 1 अरब आहे। खरबनि में बि न आहे, को पैसो ई कोन्हे जेको प्रोफेसर अजमल सावंत जे सिर जी क़ीमत तय करे सघे। पर इहो सरदारी निज़ाम हुयो जंहिंखे सरकारी सरपरस्ती सिंध सरकार मुलविस रही इन फ़ैसिले कराइण में। त साबित कयूं असां त सरदारी निज़ाम, भोतारी निज़ाम, वॾेरको निज़ाम ताक़तवर आहे, जिते 24 खूननि जा फ़ैसिला असां कलाकनि में करे सघूं था। पैरेलल निज़ाम, अदालत जे पैरेलल निज़ाम खे वधीक सघ ॾिनी वई त जीअं माण्हुनि जो अदालतुनि तां विसा घटिजे। इहा बि हिकिड़ी साज़िश आहे। ऐं अदालतुनि खे मां इहा इल्तिजा कंदुसि त हीउ जेको खानगढ़ घोटकी में फ़ैसिलो थियो आहे सुंदराणीअ सावंत कबीले जे दरमियान, इहो मुकमिल तौर ते नाहक ते मबनी आहे। प्रोफेसर अजमल सावंत जे ज़िंदगी जे फ़ैसिले करण जो कंहिंखे बि हक़ कोन्हे। इहो फ़ैसिलो अल्लाह तबारक व तआला क़यामत में कंदो। जंहिंखे अजमल सावंत बख़्शणु चाहे त उहो बख़्शिजी सघे थो, जेकर उहो नथो चाहे त उहो नथो बख़्शिजी सघे। ई निज़ाम अचो सूरनि वारियूं करियूं सूर पचार, कनी थोरा कनी घणा कान्हे सूरनि धार। ही निज़ाम आहे। न मुंहिंजो ॼण ई माॻु आहे, न मुंहिंजो ॼण मकान आहे, न मुंहिंजी ॼण ई धरती आहे, न मुंहिंजो आसमान आहे, न मुंहिंजी ॼण ई नगरी आहे, न मुंहिंजो आस्थान आहे। ॼण हुजां तारीख़ जे, मां लाश जो मेरो कफ़न, जला वतन जला वतन, मां कीअं रहां जला वतन। तव्हांजे निज़ाम खे नथा मञूं,
तव्हांजो निज़ाम खां नफ़रत था करियूं। तव्हांजो निज़ाम असांजी क़ौम खे ग़ुलाम बनाइण खां सवाइ ॿियो कुझु बि कोन्हे। अचो त इन कल्चर खे डिस्करेज करियूं ऐं इन कल्चर जंहिं हिन सिंधी क़ौम खे घट ग़ुलामी जा कंध में विधा आहिनि, इन्हनि जे लाइ ललकार बणिजूं ऐं इन्हनि जे इन निज़ाम खे जेका असांजे मथां यलकार कई आहे उन्हनि जो टकर खाऊं। विढ़नि खां सवाइ कुझु बि कोन्हे। विढ़िया जेके उहे ई चढ़िया। वेड़ खां सवाइ फतह न मिलंदी, मुज़ाहिमत खां सवाइ फतह न मिलंदी। अचो त जंग जोटियूं हितां जे उन नासूर निज़ाम खां जंहिं तव्हां ऐं असांजे सॼे निज़ाम खे तबाह ऐं बर्बादु करे छॾियो आहे। इंशा अल्लाह ताला पाण फातिहा थींदासीं। महिरबानी।